अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। या जो कि हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अहमद मुगल आख़िर कीअं बीमार थियो ऐं हिन टाइम संदसि तबियत कीअं आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त कुझु ॾींहं पहिरियां सिंध जे मशहूर गुलकार क़ौमी रागी अहमद मुगल जी तबियत अचानक तमामु घणी ख़राब थी वई हुई। तबियत ख़राब थियण ते खेसि फौरन नेशनल हॉस्पिटल कराची मुंतकिल कयो वियो ऐं उते पहुचण खां पोइ संदसि टेस्टूं कयूं वयूं, जंहिंमें ख़बर पई त अहमद मुगल खे डेंगी बुखार आहे ऐं संदसि जिस्म में वाइट सेल्स, जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे अछा जुज़ा, उन्हनि जी तमामु घणी घटिताई आहे, जंहिं जे करे अहमद मुगल खे रत जी बि तमामु घणी ज़रूरत आहे। इहा ख़बर जीअं ई अहमद मुगल जे चाहींदड़नि, परिस्तारनि, मिटनि ऐं माइटनि ताईं पहुती त उहे फौरन उते पहुची विया ऐं जंहिंजो बि रत जो ग्रुप अहमद मुगल जे रत जे ग्रुप सां मैच पए थियो, उन्हनि पंहिंजो रत अहमद मुगल खे ॾिनो ऐं हाणे अल्लाह जी महिरबानी सां ऐं अहमद मुगल साहब जे दोस्तनि, परिस्तारनि जी दुआउनि सां संदसि तबियत सुठी हद ताईं बहितर आहे ऐं अॻिते बि तव्हां दोस्तनि सां गुज़ारिश आहे त अहमद मुगल लाइ अञा बि वधि खां वधि दुआऊं कयो त जीअं हू बिल्कुलु ठीकु थी अचे ऐं हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो शान बयानु करे ऐं पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे शान में सुठा सुठा गीत चवे। त दोस्तो, हीअ हुई अॼु जी नंढड़ी वीडियो। उमेद आहे त अॼु जी हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं अॼु जी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त अॼु जी वीडियो तव्हांखे कीअं लॻी आहे ऐं गॾोगॾु असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं गॾोगॾु घंटीअ जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिल करे सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।